हलदी पई अचे ये वहाबी ये कादियानी ये बेदीन ये अहले हदीस ये चकड़ालवी जेतरा भी बद फिरका पैदा था कंहिंखे 50 साल थियो आ कंहिंखे 100 साल थियो आ कंहिंखे 125 साल थियो आ कंहिंखे 150 साल थियो आ अल्हम्दुलिल्लाह सुन्नत व जमात अहले सुन्नत जमात खे उहो तरीक़ो मिलियो आहे जेको रसूलुल्लाह पंहिंजे सहाबन खे ॾेई वियो तोखे कहिड़ी ॻाल्हि ते फ़ख़ुर आहे गांधीअ ते हिंदुस्तान ते असांजे मथां तोहमतूं हणंदा आहिनि त हे आला हज़रत अहमद रज़ा जो सलाम जेको पढ़ंदा आहिनि इहो मेड इन इंडिया सलाम आहे असां मदीने वारो सलाम पढ़ंदा आहियूं कहिड़ो सलाम मुस्तफ़ा जान रहमत पे लाखूं सलाम हाणे फेरे गेरे इन ते अची बीठा त इहो सलाम मेड इन इंडिया आहे असा कहिड़ो पढ़ंदा आहियूं असां पढ़ंदा आहियूं अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद असां हो मेड इन मदीनो पढ़ंदा आहियूं मां थो चवां असांजो सलाम न को मेड इन मदीना न को मेड इन मक्का असांजो सलाम न को मेड इन इंडिया हकीकत में मुंहिंजा प्यारा दोस्त असांजो दीन ई मेड इन मदीना कोन्हे असांजो दीन ई मेड इन मक्का कोन्हे असांजो दीन मिन अल्लाह अल्लाह पाक वटां आयो आहे अल्लाह जे कुरान खां पुछूं कुरान खां सलात पढ़ तो खुदा जो कुरान ॿुधायां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लम रब ताला जी ज़ात बाबरकात फरमा मा अरसलना मिर रसूल इल्ला बिलिसान कौमिही ओ दुनिया वारो ॿुधी छॾियो मां अल्लाह पाक जल जलालु अमन वालू तव्हां खे ॿुधायां थो त कहिड़ो बि रसूल मां अल्लाह मोकिलींदो आहियां त मां अल्लाह जो कानून आहे उन रसूल खे उन क़ौम जी ॿोली सेखारे मोकिली मा अरसलना मिर रसूलिन इल्ला बिलिसान कौमिही जंहिं बि रसूल खे मां रब करीम मोकिलियो आहे त उन रसूल खे उन क़ौम जी ॿोली सेखारे मोकिली आहे हाणे पुछूं कुरान खां त रसूलुल्लाह कंहिंॾे आयो आहे अल्लाह ताला फरमाए थो तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा बरकत वारो आहे अल्लाह जंहिं जल जलालहू रब पाक नाज़िल कयो आहे क़ुरान पंहिंजे ख़ासि बंदे ते यानी हज़रत मुहम्मद करीम ते छाजे लाइ लियकून लिल आलमीन नज़ीरा मां रब करीम जंहिं जंहिं जाइ जो रब्बुल आलमीन आहियां मुंहिंजो मुहम्मद मुस्तफ़ा उन सभिनी आलमीन जे लाइ नज़ीर बणिजी आयो आहे सभिनी जहाननि जे लाइ रसूल बणिजी आयो आहे वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन खुदा ताला जे ज़ात बाबरकात फरमायो ओ मुंहिंजा प्यारा महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तोखे सभिनी जहाननि जे लाइ रहमत करे मोकिलियो आहे ओ बाडर जा मुस्लमान सच ॿुधाए त असांजो रसूल सिंध वारनि जो रसूल आहे या न ज़ोर सां चओ हिंदुस्तान वारनि जो अफ़गानिस्तान वारनि जो जर्मनी जापान वारनि जो यूरोप वारनि जो आहे पोइ लाज़मी ॻाल्हि आहे क़ुरान मां साबित आहे त जंहिंजो रसूल आहे उन्हनि जी ॿोली ॼाणंदो आहे त यकीन आहे त मुहम्मद सिंधी बि ॼाणंदो आहे अरबी बि ॼाणंदो आहे पश्तो बि ॼाणंदो आहे बिरोही बि ॼाणंदो आहे नबी पाक उर्दू बि ॼाणंदो आहे जहिड़े बि ॿोलीअ में मुस्तफ़ा ते सलाम पढ़बो मुहम्मद मुस्तफ़ा सम्झंदो आहे नबी कोन थो सम्झे जा ॾाढे ॻाल्हि आहे ज़ोर सां ॻाल्हि आहे कहिड़ी बि ॿोलीअ में कहिड़ी बि ज़बान में हा नमाज जो हुक्म आहे नमाज में उहे इबारतूं उहे लफ़्ज़ उहे अल्लाह पाक जे तरफ़ खां आकाम जेके असांखे मिलियल आहिनि छो त नमाज जा आकाम तौक़ीफ़ी आहिनि छा आहिनि साईं अवां कोन था सम्झो पर इहो अधु मुला अधु डॉक्टर इहो बि कोन सम्झंदो पर पिणस बि कोन सम्झंदो
तौक़ीफ़ी जा केतिरा क़िस्म आहिनि, तौक़ीफ़ी छाखे चइबो आहे उनखे इहा बि ख़बर कान्हे का। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, नमाज़ जी ॻाल्हि ॿी आहे। नमाज़ में असांखे उहो दुरूद पढ़णो आहे जेको मुहम्मद मुस्तफ़ा सेखारियो आहे। नमाज में उहा तरतीब करनी आहे जेका रसूलुल्लाह सेखारी आहे। बाक़ी आम तरह सां अल्लाह ताला फरमाए थो, इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। खुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाइंदो आहे, मां अल्लाह ऐं मुंहिंजा मलाइक नबी पाक ते सलातो सलाम पढ़ूं था ऐं पढ़ंदा रहंदासीं। ऐं ईमान वारो, मां रब ताला तव्हांखे बि चवां थो, सल्लू अलैहि, मुंहिंजे मुस्तफ़ा ते सलातो सलाम पढ़ो, वसल्लिमू, ऐं नबी पाक ते सलाम पढ़ंदा रहो, तस्लीमा, ऐं वक़्तु मुक़ररु अथव कोन, जॾहिं वणेव तरी मुहम्मद ते सलातो सलाम पढ़ो। अदा मुसलमान, ॿे पहरीअ जो टाइम मुक़ररु आहे, टे पहरीअ जो टाइम मुक़ररु आहे, सांझीअ जो टाइम मुक़ररु आहे, इशा जो टाइम मुक़ररु आहे, फजर जो टाइम मुक़ररु आहे, हज जे तारीख़ 9 ज़िलहज मुक़ररु आहे। अहिड़े तरीक़े सां रमज़ान जा ॾिहाड़ा मुक़ररु आहिनि, ज़कात जे लाइ साल मुक़ररु आहे। जेके बि अल्लाह पाक जूं इबादतूं आहिनि उन्हनि सभिनी इबादतुनि फर्ज़नि जे लाइ अल्लाह पाक वटां वक़्तु ऐं टाइम मुक़ररु आहे। रब ताला चवंदो आहे, वक़्त खां अॻे पोइ पढ़ंदे त क़ज़ा थी वेंदई, काथे थींदी काथे कान थींदी, पर मुस्तफ़ा जे दुरूद पाक जो रब थो चए टाइम आहे कोन, जॾहिं वणई तॾहिं पढ़। सुबह जो पढ़, शाम जो पढ़, मंझंद जो पढ़, उथे पढ़, सुते पढ़, वेठे पढ़, घुमंदे पढ़, हलंदे पढ़, सवारीअ ते पढ़, आज़ान खां अॻे पढ़, आज़ान खां बाद में पढ़। जहिड़े बि टाइम ते पढ़े, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर आज़ान शुरू थींदी आहे, ला इलाहा इल्लल्लाह ते ख़त्म थींदी आहे। इन जे विच में पढ़णो कोन्हे को, छो त आज़ान जो मुक़ररु हिसो आहे, उहो मुक़ररु पढ़बो आहे। पर जेकॾहिं अॻे पढ़ त बि ख़ुदा थो चवे, सल्लू अलैहि वसल्लिमू, जॾहिं वणेव तरी मुंहिंजे मुहम्मद मुस्तफ़ा ते सलात बि पढ़ो, सलाम बि पढ़ो, व तस्लीमा। इहो मस्तर जो सीगो दवाम ते दलालत थो करे। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाए, हर इबादत टाइम सां कई वेंदी आहे, पर मुंहिंजे प्यारे महबूब मुहम्मद करीम जे सलातो सलाम जो टाइम आहे ई कोन को। मुल्ला खे जहिड़ी गोली लॻी वई, कंहिं बि मस्जिद मां आवाज़ थो अचे, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, त था चवनि, हा ॾिठव दीन खे चतियूं था हणनि। बिलाल पढ़ी ही, आशिक़े रसूल त बिलाल हो, उन छो न पढ़ी? बाडह वारा सुन्नी वरी पका आशिक़े रसूल थी पिया। अदा मां थो चवां, जेकॾहिं को अंधो हुजे न, हे मुंहिंजे हथ में छा आहे? ॾाढे चो ॾाढे, कहिड़े रंग जो आहे? अछो आहे। पर जेकॾहिं को अंधो वेठो हूंदो कचहरी में, चवंदो रूमाल आहे अलाए कोन, चवंदो अछो बि आहे अलाए कोन, पोइ मुंहिंजो ॾोह उन जा अंधे जो ॾोह। तूं थो चवीं कोन साहब इन पढ़ी आहे। आओ त मां तोखे हदीस पाक ॿुधायां। मुस्तफ़ा करीम जी ज़ात बाबरकात मेराज तां वापसि आया, बिलाल खे फरमाइनि था पिया, ओ बिलाल ते लब्बैक या हबीबे ज़ुल जलाल। पाण फरमाइनि था, बिलाल जरी अल्लाह पाक मूंखे जन्नत जो सैर करायो, मां जन्नत में वयुसि त मुंहिंजे वञण खां अॻु में तुंहिंजे हलण ऐं घुमण ऐं जुतीअ जे खड़कनि जो आवाज़ मां पंहिंजे कननि सां ॿुधी आयो आहियां। ऐं बिलाल ॾे ख़बर कहिड़ो अमल कंदो आहे जो तोखे अल्लाह पाक जन्नत में पहुचाए छॾियो आहे। बिलाल थो चवे, या रसूल अल्लाह, मुंहिंजे अमल खां तूं वाक़िफ़ आहे, छो त उम्मती जेको बि अमल कंदो आहे सो नबीअ जी सुन्नत हूंदो आहे। नबी कंदो आहे पोइ उम्मती कंदो आहे। मुंहिंजो अमल तोखे मालूम आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि मां कंदो आहियां, आज़ान खां अॻु में वुज़ू कंदो आहियां, वुज़ू करण खां पोइ तहियतल वुज़ू पढ़ंदो आहियां, तहियतल वुज़ू पढ़ी पोइ दुआ घुरंदो आहियां, दुआ घुरण खां बाद
बाद में तो मुस्तफ़ा ते सलात पढ़ंदो आहियां, सलात पढ़ण खां बाद में बांग ॾींदो आहियां। नबी पा फरमाइनि था बिलाल इहो ई अमल आहे जेको तोखे जन्नत में पहुचाए वियो आहे। बिलाल जो आशिक़ निकिरी पियो आहे। बिलाल पढ़ी आहे तो अंधे खे ख़बर न हूंदी त मां छा कयां, किताब न पढ़िया हूंदई त मां छा कयां। जाहिल तो सॼी ज़िंदगी त कॉलेज में ठोकरूं खाधियूं, मदरसे में रुगो पिन जी मानी खाइण ईंदे हैं। तोखे ख़बर कहिड़ी मदरसनि जी, तोखे तालीम जी कहिड़ी ख़बर। तोखे न का डॉक्टरी ख़ुदा नसीब कई आहे, न तोखे ख़ुदा इल्म नसीब कयो आहे। मां तोखे ॿुधाए थो छॾियां त हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा जे बिलाल जा आशिक़ सॾाइण वारा अबा सच ॿुधायो बिलाल इलेक्शन में बीठो हो? बाडर जा मुसलमान हथ खणी मूंखे ॿुधाए, ज़ोर सां ॿुधा, बिलाल सगोरो इलेक्शन लड़ियो? हिन खे जो मोहकारा तूं छो तो इलेक्शन लड़े? इलेक्शन तो बिलाल जी सुनत कान्हे, तूं छो इलेक्शन लड़ियो आहे? घुमाए घुमाए लाड़काणे वारनि ॿेड़ी हालत करियो, ईअं खणी उछलो जे ॻोह शिकारनि किराए छॾी पट ते। ज़मानत ई ज़ब्त थी वई। वरी ख़ैर जो जमल किरिया, माई सगोरी चढ़ी, थमल हिननि जो मुला डीज़ल, समझो था मुला डीज़ल। मां नालो कोन रखियो मांसि, माईअ नालो रखियो हुअसि। माईअ चयोसि तूं रुगो डीज़ल आहे, जॾहिं तो मां वटि अचे डीज़ल की परमिट दे दो, डीज़ल की परमिट दे दो। जॾहिं तो अचे त डीज़ल जी परमिट वठो बीठो आहे। आज के बाद आ जाए तो मुझे बताना कि मुल्ला डीज़ल आ गया। मुल्ला डीज़ल माईअ सां गॾिजी वियो, हिन लाड़काणे वारो मुलो बि माईअ सां गॾिजी वियो। होॾो फतवा कहिड़ी, औरत जी सरबराही हराम आहे, औरत जी सरबराही हराम आहे। वरी माईअ थोरो चोगो जो ॾिनो, कुझु टुकुर पात में अथई त मुसलो माई बिछायूं बीठी आहे, सभु मुला पुछऊं बाहूं ॿधी नमाज़ा बीठा पढ़नि सगैर जो। इते वरी दीन विसरी वियो, पैसा मिलनि, ॾोकड़ मिलनि त मुला जे लाइ हड़ हिलाल, हड़प गड़प हड़ ई हलाल, मस्तु कलंदर लाल। पर जे वरी खणी माई पोइ ते हथ कढे त वरी धमकी ॾियनि, ख़बरदार। बेटा साहब रहमतुल्लाह ने फरमाइनि था फुरिया पसी फीण खरन खीर न चखियो, दुनिया कारण दीनो विञाए विलाथ या। हाणे वरी टियों चौथो ॾियारो जे मुला डीज़ल बयान ॾिनो आहे, अख़बार शायदि कंहिं पढ़ी हुजे। नवाज़ शरीफ़ खे असां चऊं था सुधरी हल, जे न त असां तहरीक हलाईंदासीं। तूं हलाए तहरीक त कढई त नवाज़ तीक ॾिठल आहे, तुंहिंजे तहरीक जी ख़बर आहे। वॾो तहरीकी पुट पैदा थियो आहे। सुञाणेसि मुंहिंजा प्यारा दोस्त, को ॻोठ जा माण्हू बि कोन था। हिकिड़ी एक्टरियाणी उथी खड़ी थी, हा मुला मासां मुक़ाबिलो कर। घुमाए घुमाए फेरा जो खणी आयो त विचों टियों खटियो मुला पट ते पियो थी वियो। असालत इहे थी न, पंहिंजी ताक़त सुञाण, पंहिंजी हैसियत सुञाण। तूं इलेक्शन किथां थो लड़ी, कहिड़ी शरीयत में आहे? अबा सच ॿुधाए, अबू बकर सिद्दीक इलेक्शन में बीठो हो, फारूक आज़म बीठो हो, उस्मान गनी बीठो हो, हैदर करार बीठो हो। अरे चार यार सगोरा कोन बीठा, को बि सहाबी इलेक्शन में कोन बीठो। न का मुहम्मद जी सुन्नत आ, तूं छो ॾोकड़नि ते छितो थियो आहे इलेक्शन थो लड़े। सलातो सलाम जे लाइ चवे थो त बिलाल कोन पढ़ी आहे, ऐं तूं पंहिंजा कम त निहार तो वारा अफ़ाल ॾिसो इहे कहिड़े सहाबी कया हा। दुआ करशल ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात सम्झ नसीब फरमाए। वमन अज़लमो मिम्मन इफ्तरा अलल्लाहिल कज़िब वहुव युदआ इलल इस्लाम। रब ताला जी ज़ात बाबरकात जैसे के हराम नथो चवे पियो, हे हराम ठाहियो वेठो आहे। हाणे मुंहिंजे हबीब ते दुरूद पढ़ तो के नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबन जो अमल ॿुधाया। बुलंद आवाज़ सां मुंहिंजे नबी ते सलात। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हज़रत फारूक आज़म सब चो रदी अल्लाह ताला अन्हु, ज़ोर सां चो रदी अल्लाह ताला अन्हु। फारूक खे मञींदा हो, जेको न मञींदो उन सां हालत आहे। उहा पुछजोसि कहिड़ी हालत थी।
ॿुधाईंदो कोन पर ख़बर सॼे राज खे हूंदी। हाओ या न? असांजे उत्तर में आ सूफ़ी सचल सरमस्त, सुञाणंदा होसि, ॿुधल त हूंदो दरवेश हो। ओ थो चए यारां को जो नहीं मनेंदा, मुफ़लिस ते मफ़ऊल रहेंदा। चए थो जेको मुंहिंजे मुस्तफ़ा जे यारनि खे न मञे, कंहिंखे चओ चओ कंहिंखे न मञे, हबीब जे यारनि खे न मञे, तंहिंमें ॿ ऐब हूंदा। ॿ घणा? केर थो चवे अब्दुर्रहीम न, सचल साईं कहिड़ा? हिकिड़ो मुफ़लिस माना सुञो पूरा थी कान, ॿियो मफ़ऊल माना 5 मिंट पोइते। बस समझी विया हूंदा। यारा को जो नहीं मनेदा, मुफ़लिस ते मफ़ऊल रहेदा। तर्क तन्हा को कर दी हाँ, यार दी घड़ोली भर दी हाँ, भर दी तह दिल भर दी हाँ। मुस्तफ़ा जे सहाबन जे दुश्मनन सां जुठिया, हाओ या न? पर इहा ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, हिकिड़ा अथव असहाबन जा दुश्मन, ॿिया अथव पीरन फ़कीरन वलियन जा दुश्मन। असहाबन जा दुश्मन 5 मिंट पोइते, वलियन जा दुश्मन वरी 20 मिंट पोइते मारे वियनि न बा। पीर पीरा मुर्शिद मीरा, नाम गिधे जंज टुटन ज़ंजीरा। दस्तगीर खे मञींदा हो? पीर पीरा मुर्शिद मीरा, नाम गिधे जंज टुटन ज़ंजीरा। अड़े कामिल मुर्शिद कर दी हाँ, यार दी घड़ोली भर दी हाँ, भर दी तह दिल भर दी हाँ। ओहो पीरान पीर रज़ी अल्लाह ताला नो जे खुदा जो कसमा बुढ़ा बेड़ा तारिया। हिननि जा मुला चवंदा आहिनि अल्लाह बेड़ो ॿोड़ियो, वरी अब्दुल कादर कढियो, तंहिंजी माना अलाह खां ॾाढो थियो। इन जो जवाब क़ुरान मौजा। क़ुरान तो मञो था न सही? ॿुधो जवाब क़ुरान मो। अल्लाह ताला मारींदो आ, अल्लाह जियारींदो आ। बा मारींदो केरु आ? चओ अल्लाह। ज़ोर सां चओ केरु मारींदो आ? चओ अल्लाह। जियारींदो केरु आ? चओ अल्लाह। रब ताला जी ज़ात बाबरकात जो प्यारो नबी हजरत ईसा अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइन था, इन्नी उबरिउल अकमह वल अबरस व उहयल मौता बिइज़्निल्लाह। ओ दुनिया वारो, मां ईसा नबी अलैहिस्सलाम के अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात हा ताक़त अता फरमाई आ। जेकॾहिं माउ जे पेटां को अंधो ॼमंदो आ, मां ईसा नबी वटि वठी अचो, हथ घुमायांसि त माउ जे पेटां अंधो ॼावल चङो भलो थी वेंदो आ। पर जेकॾहिं को कोढ़ जो बीमार आ, कोढ़ जे मरीज़ खे बीमारी कोढ़ जी कान थी छॾे, मां ईसा नबी वटि वठी अचो, कोढ़ वारे खे हथ लॻायां त कोढ़ छॾे वेंदो आ। अल्लाह जो नबी फरमाए थो, इहा बि ॻाल्हि अञा आसान आ, पर उहयल मौता बिइज़्निल्लाह। मां अल्लाह पाक जे ज़ात खे एतिरी, अल्लाह पाक मूंखे एतिरी ताक़त अता फरमाई आ, जेकॾहिं को मुअल खणी ईंदा हो त मां ईसा नबी मुए खे बि जियारींदो आहियां। हाणे सच ॿुधा मारींदो केरु आ? पोइ ईसा थो चए उहयल मौता, मां जियारींदो हा। तव्हांजी माना अलाह खां ॾाढो थियो चइबो ई आहे। ॾाढे ॻाल्हायो। हाणे मञणो पवंदो, जेकॾहिं अल्लाह मो जियारे त इहो आहे अल्लाह जी कुदरत। चओ चओ इहा अल्लाह जी। जेकॾहिं रब करीम जी ज़ात बाबरकात मुए खे जियारे त या अल्लाह जी कुदरत। पर जे ईसा नबी मुए खे जियारे त या थियो ईसा नबीअ जो मौजज़ो। इहो छा थियो? ईसा नबीअ जो
पर जे अल्लाह जे वलीअ जे दुआ सां को मौल जहिड़ो थी पवे त या अल्लाह जे वलीअ जी करामत आ। ओ चिबरा तोखे त इहा बि ख़बर कान्हे कुदरत में मोजज़े में करामत में कहिड़ो फ़र्क़ु आहे। तरी तोखे करामत मोजज़े ऐं कुदरत जे फ़र्क़ जी कान्हे ख़बर त पोइ तूं फतवाऊं न ॾे। हलिया मां तोखे तुंहिंजे घर जी ॻाल्हि ॿुधायां, अहल सुन्नत जी तूं ॻाल्हि कोन मञींदे, पर मौलवी अशरफ अली थानवी पंहिंजो किताब लिखियो आहे जेको देवबंद वहाबन जो वॾो गुरु घंटाल आहे। किताब जो नालो आहे इफ़ाज़ाते यौमिया। चवे थी हिकिड़ी माई आहे गौसल आज़म जे दरबार में पुट छॾे थी वञे, ओ पीरान पीर मुंहिंजे बच्चे खे क़ुरान पढ़ाए। अठे ॾिहाड़े माई मोटी अचे, ओ छोकिरो दाल सां मानी वेठो खाए। माई पीरान पीर जे दरबार में वई त गौसल आज़म जीलानी कुकड़ जो बोड़ वेठो वापराए। माई आख़िर मां हुई। अशरफ अली थानवी तो लिखे पंहिंजे किताब इफ़ाज़ात यौमिया में त माई चो क़िबला है छा, मुंहिंजो पुटु खाए दाल ऐं तूं वठो तो कुकुड़ खाई। हज़रत गौस पाक ख़ामोश रहिया, मानी खाईंदा विया, गोश्त खाईंदा विया, हड्डियूं रखंदा विया। जमल गोश्त खाई मानी खाई फारिग थिया, अल्लाह जे प्यारे वलीअ दुआ घुरी आहे। दुआ घुरण खां बाद में हथ धोता, हथ धोइण खां बाद में हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह उन हड्डियुनि जे मथां हीअं जो छंडो हयो आहे त उहो साॻो कुकुड़ जहिड़ो थी पियो आहे। हज़रत पीरान पीर फरमाइनि था, कुराड़ी अञा तुंहिंजो पुटु दाल खाइण जे लाइक़ बि कोन्हे को, जॾहिं हिन मंज़िल ते पहुचंदो त पाण ई कुकड़ खाईंदो। कुकुड़ कुसी वियो, वरी रजी वियो, वरी पीरान पीर खाई छॾियो। ओ अशरफ अली मूंखे ॿुधाए त इहो कीअं जहिड़ो थियो। अशरफ अली खां मूंखे पुछी ॾियो छो त लिखियो अशरफ अली आहे। मालूम थियो त अशरफ अली बि मञे थो त अल्लाह जे वलीअ जी करामत हक़ आहे। असां बि चवंदा आहियूं त पीरान पीर अल्लाह जो वली आहे, पर रुगो वली कोन्हे, वलियनि जो बि वली आहे। असांखे चवंदा आहिनि कहिड़े किताब में आहे जो बुढ़ड़ीअ जो बेड़ो कंहिं तारियो, कहिड़े किताब में आहे। ॿिया किताब छो ॾेखारियां, हलिया मां वटि अचो तुंहिंजे मदरसे जो किताब, देवबंद जो छपियल किताब, लिखण वारो साॻो अशरफ अली थानवी आहे। ओ तो चवे हिकिड़ो बेड़ो न, पीरान पीर कई दुआ सां बेड़ा तारे छॾिया। किताब जो नालो आहे इमदादुल मुश्ताक इला अशरफुल अखलाक। इहो किताब मूं वटि मौजूद आहे, अरे ख़रीद मां कयो आहे। लिखियो तव्हां हे, तव्हांजो मौलवी शायदि थो ॾे, मैदान में वठी आ पंहिंजा पाकिस्तान जा सभु मौलवी। मां किताब खोले थो ॾेखारियां, रुगो तूं इनकार कर त मुंहिंजो किताब न आहे त बि तोखे इनाम ॾियां। ख़ुदा जो कसम आहे, दुश्मन बि मञे थो त गौसल आज़म बुढ़ा बेड़ा तारिया। चओ सुभान अल्लाह, जोर सां चओ सुभान अल्लाह। हज़रत पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, यदी अलल मुरीदे कसमाए अलल अर्दे। मां अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो मुरीदन जे मथां हथ ईअं आहे जीअं आसमान ज़मीन जे मथां हूंदो आहे। इहो मसइलो सम्झो। अब बाडर जी ज़मीन जेका ॿिया आसमान जे हेठि आहे या आसमान हो पहाड़ आहे, ॾाढे ॻाल्हायो। बग्गी वारी ज़मीन, लाड़काणे वारी, शिकारपुर वारी, जेकबाबाद वारी, ठटे वारी, सांघड़ वारी, इएं खणी चओ त जेका बि रूह ज़मीन जाथे बि आहे, आसमान सभिनी जे मथां आहे। पीरान पीर इहा ॻाल्हि थो करे, मुंहिंजो मुरीद कहिड़े बि ज़मीन जे हिसे ते हूंदो, मुंहिंजे हथ जे हेठां हूंदो। सुन्नी इहा ॻाल्हि कनि त वहाबीअ जो बूथकारो। सिर्फ़ एॾो पीरान पीर खे ताक़त ॾेई पढ़ायो था, रूह ज़मीन ते पीरान पीर जो हथ। हाणे ताज़ो हिकिड़ो किताब छापियो अथनि। अबा हिननि जो हिकिड़ो मुल्लो हो, मरी वियो आहे पने आकल में। हे साईं असांजो पने आकल जो मौलाना मुजाहिद कुर्बान अली सिकंदरी वेठो आहे। ॿुधो हूंदो मौलवी हमादुल्लाह इंढड़, सन्हड़ो हो वीचारो, 7.5 मण तोर हो।
अब समझो दाल है न, हे तमाम जेके भी देवबंदी थव न सिन जो पीर थो सिंध वारनि जो, इन जे मरण खां पोइ हिकिड़ो किताब लिखियो अथनि, उन हमादुल्लाह जूं करामतूं उन जे पुट लिखियो आहे, उन जे पुट छपरायो आहे, हाले जी में मिले थो, मां बि ख़रीद करे आयो आहियां, पर फासी विया आहिनि किताब विकणी। समझो था न था, उन किताब में लिखनि था त हिकिड़ो हाजी साहब हो, ज़ात जो हो सूमरो, ॿ टे साथी पाण सां वठी हज ते पे वियो, प्यादल हज ते पे विया, हलंदे हलंदे हिकिड़ी जाइ ते थर में बर में पहाड़ में हिननि जो पाणी खुटी वियो, पाणी जो खुटी वियो त हाणे अची मरण जे वेझो थिया, उंज माण्हू झले न सघंदो आहे, बुख झले वेंदो पर उंज न। सूमरो जेको हाजी आहे, हमादुल्लाह जो मुरीद, वहाबीअ देवबंदीअ जो, उहो पाण थो चवे त असां सभु किरी पियासीं के यार हुते किरिया के हुते किरिया, मां मिड़ई कुझु न कुझु थोरो थोरो होश में हुजां, कमल बेहोश थी वञा, कमल होश में अचां, हिकिड़े वण जे हेठां किरी पियुसि, थोरो निंड जो झुटको आयो, निंड जो झुटको जो आयो त मां पंहिंजो हाले जी वारो मुर्शिद ॾिठो, मूंखे पियो चवे हाजी साहब घबराए न, उठ वारो अचे थो, उन सां पाणी आहे, अव्हांखे पाणी पीआरींदो, पोइ तव्हां पाणी पी थोरो अॻिते वेंदव, अव्हांखे खूह मिलंदो, तो पाणी पी आराम सां वञो, तव्हां मरो कोन था। जागी पियुसि, जो त अञा जो जागा त न को उठ न को छा, संगत खे उथार मड़े फलाणा उथो, साईं खे मां ख्वाब में ॾिठो आहे, थोरी देरि गुज़री आहे त बराबरि हिकिड़ो उठ वारो आहे, पाणीअ जूं खलियूं उठ जे मथां रखियो थो अचे पियो, अची असांखे पाणी पीआरे, पाणी पीआरे चई घबरायो न, हे बचल पाणी बि खयो वञो, हिन जबल जे पार थोरो हलंदो, उते वेंदो त तव्हांखे खूह नज़र ईंदो, चवे थो असां पाणी उतां भरे अॻिते वधियासीं, खूह बि हुयो, पाणी भरे हज करे मोटी आयासीं, जीअं जो मोटी आयासीं त मां घर को नथो वञा, सिधो हाले जी शरीफ़ वयुसि, मां चवां मुर्शिद सां वञी मिलां, अञा हवाली कोन कयो थम, मुर्शिद खे ॾिठो थम, मांखे मुर्शिद ॾिठो आहे, हमादुल्लाह साहब ॾिसी थो चए पुट ॾे ख़बर थर में कीअं पाणीअ जी उञ लॻी हुयव। अबा हिकिड़ो दफ़ो कलमो त भरियो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अबा सच ॿुधाए, थर में बर में अरबस्तान में अलाए कहिड़े मुल्क में उनखे उञ लॻी, हाले जी वारे खे कीअं ख़बर पई? हिकु ॻाल्हि। नंबर ॿ, उते हाले जी वारो कीअं पहुतो? नंबर टे, वरी पुठ वारो कंहिं मोकिलियो। नंबर चार, वरी अॻिते खूह जो ॾसु कंहिं ॾिनो। नंबर पंज, वरी जॾहिं मोटी वियो आहे त हाले जी वारो जाॻंदे चवेसि थो कीअं तोखे उञ लॻी ही? अड़े हे दुकानदारी आहे, ॿियो कुझु कोन्हे को। पंहिंजे पीरनि जा कमाल करामतूं ॿुधाइनि था, जेके ठिकर थल्हा बेकार हा, रुगो पढ़ाइण जे ख़ातिर त असांजे पीरनि में बि करामत आहे, पर पीरान पीर जी करामत जा मुनकिर हल। ख़ुदा जो कसम, अब्दुल कादिर उहो पीर आहे जंहिंजो क़यामत ताईं कुल वलीअ ते कदम आहे। अबा जेकॾहिं पीरान पीर जो पहुचणु शिरक आहे त पोइ हमादुल्लाह जो पहुचणु बि शिरक आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त, जे हमादुल्लाह जो पहुचणु करामत आहे त पीरान पीर जो पहुचणु बि करामत आहे। चओ, पीरान पीर जो पहुचणु बि करामत आहे। हीअ कहिड़ी शरीयत आहे जो तव्हांजे घर में आहे त हिलाल आहे, जे असांजे घर में साॻी ॻाल्हि आहे त हराम छो थी पवे पई? इहो तव्हां अतरादू दीन कहिड़ो ठाहियो आहे? वमन अज़लम मिम्मन इफ्तरा अलल्लाह الكذب وهو يدعى الى الاسلام والله لا يهدي القوم الظالمين। अल्लाह ताला फरमाए थो, वॾा ज़ालिम हल जेके नऊज़ बिल्लाह अल्लाह ते कूड़ था आणनि, पंहिंजे पीरनि जूं त करामतूं ॿुधाइनि था पिया, पर अल्लाह पाक जे वलियनि सचनि जी करामत कोन था ॿुधाइनि। गौसल आज़म फरमाईंदा आहिनि, लौ कान मुरीदी बिल मशरिक व अना बिल मग़रिब व कशफत औरतहु लसतरतुहा। अब्दुल कादिर जीलानी फरमाईंदो आहे, मुंहिंजो मुरीद सिज उभरण वारी जाइ ते हुजे, मां सिज लहण वारी जाइ ते हुजां, मुंहिंजे मुरीद जी उघड़ खुली पवे। सॾणो कम मुरीद जो आहे, पहुचणु कम मां पीरान पीर जो आहे।
असांजो कहिड़ो अक़ीदो आहे त अल्लाह वारनि खे अल्लाह ताक़त ॾींदो आहे। चओ चओ केरु ॾींदो आहे? अल्लाह ते बंदशा छा? अल्लाह ते पाबंदी आहे छा? अलहमद खां वन्नास ताईं मूंखे क़ुरान जी का बि आयत ॾेखार जंहिंमें ख़ुदा चयो हुजे त मां वलीअ खे ताक़त कोन ॾींदो आहियां। या वरी आओ त मां तोखे बुखारी शरीफ़ जी सही हदीस ॿुधायां, मा यज़ालु अब्दी यतक़र्रबु इलैया बिन्नवाफिल हत्ता अहबबतुहु। रब ताला पाण थो फरमाए, कुदसी हदीस आहे त मुंहिंजो बानो जॾहिं नफ़ली इबादत कंदो आहे, मुंहिंजो कुर्ब हासिल कंदो आहे, पोइ मां रब करीम हुन सां मुहबत कंदो आहियां। एतिरी मुहबत कंदो आहियां उन वलीअ जा कुल तु समाहुल लज़ी यसमाउ बिही, उन वलीअ जा कन मां थींदो आहे जंहिंसां वली ॿुधंदो आहे, उन वलीअ जा हथ हलंदो आहे, उन वलीअ जी ज़बान मां थींदो आहे जंहिंसां ॻाल्हाईंदो आहे। हक़ीक़त में बंदो हूंदो आहे, पर रब तो चयो आहे बंदे में ताक़त मां अल्लाह पाक जी ज़ात वधियत रखंदो आहियां। असांजो इहो अक़ीदो आहे त अल्लाह वारनि खे अल्लाह ताक़त ॾींदो आहे। चओ अल्लाह ताक़त, ज़ोर सां चओ केरु ताक़त ॾींदो आहे? जेकॾहिं अल्लाह ॾींदो आहे त बाबा उहा अल्लाह जे ताक़त सां ई त इज़हार कंदा न। तूं हिकिड़ी आयत ॾेखार जंहिंमें हुजे त ख़ुदा जे ज़ात चयो हुजे त मां वलीअ खे ताक़त कोन ॾींदो आहियां। मां तोखे ख़ुदा जे क़ुरान मां साबित करे ॾेखारियां त अल्लाह जे वलीअनि जी करामत हक़ आहे। जे क़ुरान चवे त मञींदे या न? हथ मथे खणो, ज़ोर सां हथ मथे खणो, मञींदो या न? ख़ुदा जो क़ुरान करामत ॿुधाए त मञींदो? दुरूद पढ़ तोखे मां ख़ुदा जो क़ुरान ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व सल्लम। बाबा थका त न आहियो न? ख़बर न आहे अलाए कॾहिं थकबो? मूंखे बि मस बुल ॾिनो अथव। हा सुबुह सिजु उभरे चङो ॾिसंदासीं या सिज खुटे या बिज खुटे। बाबा मां आहियां बरोच माण्हू, बरोच की मशीन 2 कलाकनि खां पोइ वञी गरम थींदी आहे। अञा त 2 कलाक ई कोन थिया, मां त अञा गरम ई कोन थियो आहियां। ॾिसंदासीं ख़बर पवंदी। तव्हांजो ख़ैरु आहे, मूंखे ॻणती न बीठलनि जी आहे। इहे त हाणे मोड़ा खाइनि बीठा त भणा हाणे ला केतिरो बि हंधो ला छा, सवेर वेहो आहे त सुठो थियो आहे न। हाणे बि वहल अथव, वेहो कुझु ॿुधो त सवलाई थिएव। सलात पढ़ो, अल्लाह जे वलीअ जी करामत जो क़ुरान मां बयान ॿुधो। सभई चओ ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सभई चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कुरान पाक ॿुधो। अल्लाह जो नबी सुलेमान अला नबीना अलैहिस्सलाम जमल हलंदो हो त ख़ुदा जे नबीअ जो तख़्त हो जंहिंखे हवा खणी हलंदी ही। छा खणी हलंदी ही? कुरान तो फरमाए गुदुव्वुहा शहरुन व रवाहुहा शहर। ख़ुदा जे नबीअ जो तख़्त जमल हवा ते हलंदो हो त सुबुह जे टाइम ते, रुगो सुबुह जो टाइम पहरो पहरा, अल्लाह जे नबीअ जो तख़्त सुबुह जे टाइम ते एतिरो पंधु कंदो हो जेतिरो महीने में पंधु कबो आहे।
वरी जे शाम जे टाइम जो यानी पोयों अध कलाक मस थींदो आ एतिरे टाइम ते ख़ुदा जे नबीअ जो तख़्तो ॾामंदो हो त अल्लाह जे नबीअ जो तख़्तो वरी शाम जे टाइम ते बि महीने जेतिरो पंधु कंदो आ। हिकिड़े ॾियारे ख़ुदा जे नबीअ जो तख़्तो आ ज़मीन तां ॾामंदो थो अचे पियो। हिकिड़ी जाइ ते सुलेमान नबीअ जो तख़्तो आयो आ। अल्लाह ताला जे नबी हुकुम कयो आ मलाइकनि खे, अल्लाह ताला जे नबी हुकुम कयो आ जिन्ननि खे, हवा खे, ओ हवा बीही रहो हेठ कर तख्त खे त मां सुलेमान हिन जाइ तां प्यादल थो हलां। छा थो कयां? सुलेमान अलैहिस्सलाम तख्त तां लथो आ, पहिरें उघाड़ो प्यादल हलण लॻो आ। काफ़ी मुफ़ासिलो करे सुलेमान अलैहिस्सलाम पोइ तख्त ते चढ़ियो आ। सुलेमान अलैहिस्सलाम जा वज़ीर हा उहे चवनि था ओ अल्लाह जा नबी छो तख्त तां लथो आ, छो थो प्यादल हली, ॻाल्हि कहिड़ी आ? हे त पट बर बयाबान लॻो पियो आ। सुलेमान नबी थो चए तव्हांखे ख़बर कान्हे का हिन ज़मीन जो वॾो अदब आ, हिन जाइ ते मुंहिंजे मुहम्मद मुस्तफ़ा जो मदीनो ठहंदो। छा थींदो मुंहिंजे मदीने वारे साईं जो? हिन जाइ ते गुंबद ख़ज़रा थींदो, हिन जाइ ते मस्जिद नबवी थींदी, हिन जाइ ते जन्नतुल बक़िया थींदी, हिन जाइ ते मुंहिंजे मुहम्मद मुस्तफ़ा जी हावेली थींदी। अॼु खां पोइ कई 7 सालनि खां पोइ अल्लाह जो नबी अचण वारो आहे, पर ख़ुदा जे नबीअ खे ख़बर थी पवे त हिन जाइ ते मुहम्मद मुस्तफ़ा जो दरगाह आस्थानो ठहंदो। सभई जो सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। वाह वाह, मुंहिंजे महबूब जो शान बिशान आहे आया न। मुंहिंजे महबूब जे शान खे बयान करे त रब करे ॿिए खे ताक़त आहे। गैसू वल्लैल इज़ा यग़शा यासीन जबी आरज़ ताहा। गैसू वल्लैल इज़ा यग़शा यासीन जबी आरज़ ताहा। मा ज़ाग़ का आँखों में सुरमा सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। मा ज़ाग़ का आँखों में सुरमा सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। जब मैंने सुनाई नात नबी सुन हो गया नजदी सुनते ही। मुस्तफ़ा जी शान ॿुधण वारा तोड़े ॾाढ़ी कूड़ियो वेठा हो त बि झूठो था पिया, छो त मुस्तफ़ा जी मोहबत अथव न था। ऐं हेॾी ॾाढ़ी आहे दिलि में वहाबियत आहे त बूथ ते दांगी घुमी पई अथसि। पत न चयव त ओसे पोसे टडी नज़र सां ॾिसो न। हाँ या न? जब मैंने सुनाई नात नबी सुन हो गया नजदी सुनते ही। सुन्नी ने सुना सुन कर ये कहा सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। सुन्नी ने सुना सुन कर ये कहा सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। ॾाढे चओ सुन्नी सुबहान अल्लाह। अल्लाह जो नबी अॻिते वियो आहे, खुदा जो नबी फरमाए थो माली ला अरल हुदहुद अम कान मिनल गाइबीन। अल्लाह जो कुरान आहे। खुदा जो नबी सुलेमान पंहिंजे कौम में पंहिंजे लश्कर में नज़र थो डोड़ाए, नज़र डोड़ाए ॾिसी चई हे हुदहुद काॾे हो? माली ला अरल हुदहुद, मां हुदहुद नथो ॾिसां। अम कान मिनल गाइबीन, या त गाइबा। मुला चवंदा नबीअ खे गैब जी ख़बर कान पवंदी आहे, ख़बर हुजे सां त हुदहुद जो न पुछे हा, माना नबी खे बेख़बर थो साबित करे। पर क़ुरान सम्झे कोन थो। नबी ॿ ॻाल्हियूं कयूं आहिनि, ॿई ॻाल्हियूं सचियूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि आहे माली ला अरल हुदहुद, रोयत जी नफ़ी आहे त मां हुदहुद कोन थो ॾिसां, बराबर कोन हो, कोन पे ॾिठई। अॻिते थो चए अम कान मिनल गाइबीन, हुदहुद गाइब आहे, इहा बि ॻाल्हि सची आहे। नबीअ खे बेख़बर छो थो चए? ख़ुदा
खुदा जे नबी जी बेखबरी जो इन में सबूत ही कोने को। खुदा जो नबी ये तो चवण चाहे तो मुझे इजाजत को सवा छो वयो आ। अचे तो सजा दीदो सास मोकलाए वजे हा न। हुद पखी आ असां हिन खे लाड़ में चवंदा हूं काठ घड़ो। तव्हां छा चवंदा हो? काठ कुटो छा कुटड़ो। असां हाणे कुटो तव्हां कुटड़ो। तव्हां वटि रो असां रोड़ो कान्हेगा। असां चवंदा हूं दिलो तव्हां छा चवंदा हो? दिलड़ो। छा चवंदा हो? मट खे छा चवंदा मटड़ो। छा चवंदा हो? असां चवंदा हूं वहाबी तव्हां चवंदा वहाबिड़ो। ईअं चवंदा हो? अहिड़ो तव्हां सां गॾु आहे। काठ कुटड़ो सम्झो था न भाउ? हुद पखी अरबी में हुनखे हुद चइबो आहे। किसो मुख़्तसर हुद मोटी आयो। सुलेमान अलैहिस्सलाम फरमास काॾे वहे? बिना इजाज़त छो वहे? चई क़िबला तो वटि ख़बर थो ॿुधायां अहिड़ी ॻाल्हि तोखे ॾाढी ॻाल्हि वणंदी अजब जहिड़ी ॻाल्हि हा। ॿुधाए हिकिड़े मुल्क में वञी निकितो जंहिंजो नालो आहे सबा। उन सबा जे मुल्क में हिकिड़ी औरत आहे जेका बुत परस्त आहे काफ़िराणी आहे। माण्हू उनखे सजदा कंदा आहिनि पर आहे हाकिमाणी। वलहा अर्शुन अज़ीम। ओ प्यारा सुलेमान अलैहिस्सलाम हुकूमत त करे थी पर जो तख्त एॾो वॾो आहे जो मां तोखे छा ॿुधायां। 30 गज़ वेकिरो आहे, 40 गज़ लंबो आहे, 80 गज़ मथे आहे, सॼो हीरन मोतन सां ठहियल आहे, हज़ारनि मणनि जे हिसाब सां आहे, ॾाढो ख़ूबसूरत आहे। हितां वींदे वींदे महीने जो पंधु आहे, वरी मोटी अचा त ॿिए महीने जो पंधु आहे। सुलेमान अलैहिस्सलाम उन काठ कुटड़े खे चवे थो ख़त खणी वञी उन हुद वारे मुल्क में वञ। ओ हुद उन्ही मुल्क में वञ। सबा जे मुल्क में वञी बीबी बल्कीस खे ख़त ॾे। उन माईअ जो नालो बल्कीस आहे। उनखे चओ त ख़ुदा जो नबी सुलेमान तोखे सॾे थो अची मां वटि मुस्लमान थी। किसो मुख़्तसर हो जानवर ओ काठ कुटड़ो नबीअ जो ख़त खणी रवानो थियो। अदा जेके चवनि था त नबी असां जहिड़ो आहे उनखे चओ सच ॿुधाए नबी पाक अल्लाह जे नबीअनि जे चवण में पखी आहे। तुंहिंजे चवण में ज़ाल आहे मुला? हिकिड़े वहाबी जा आया महिमान रात जो ज़ाल खे आधी रात खां पोइ उथारे त वारो कर्म जा महिमान आया आहिनि क़ुरान मेड़ थी मानी पचाए ॾे। माई चयो मां मुहकारा आधी रात जो जहिड़ो तूं चंडो तहिड़ा इहे तुआरा महिमान चंडा। चई महिरबानी करे आस्ते ॻाल्हाए ॿुधनि था। पटका मेड़ करे माई खे बस कराई। माई अचेसि भला ॾे ख़बर अटो ॻोहे न थिया। चई घणनि जी कूड़िया सम्झो था लाइ न त महिमान ॿाहिरां बीठे पे ॿुधो। उन चयो माई मां पिसाए वठां अॻ में हिन जी कूड़े वठिजा। अरे तुझे चवण में शागिर्द कोन्हे, तुझे चवण में गदह कोन्हे, तुझे चवण में कुत्तो कोन्हे को। कुर्बान नबी जे ज़ात आहे। ख़ुदा जे नबी जे चवण में पखी जानवर आहिनि। अल्लाह जे नबीअ जे चवण में पखी ख़त खणी बीबी बल्कीस वटि पहुतो आहे। बीबी बल्कीस ख़त पढ़ी पंहिंजा वज़ीर घुराया। वज़ीरनि खे चई त सुलेमान ख़त लिखियो आहे, हलो त हलूं। घुराए थो चवंदा ॾाची हणे 10 त तोॾी हणे वरी 13। बादशाह त बादशाह पर वज़ीर वरी हुन खां लंघियल। क़ुरान में लिखियो पियो आहे त हू चवण लॻा असां को घटि आहियूं छा, कोन हलंदासीं, जंग कंदो त कंदासीं, तोहफ़ा मोकिल ॾोकड़ मोकिल, कोन हलंदासीं। किसो मुख़्तसर सुलेमान अलैहिस्सलाम ॾे पैसा मोकिलियऊं, तोहफ़ा मोकिलियऊं। ख़ुदा जे नबी चवरायो त तोहफ़ा मूंखे न खपनि, अचणो अथव त अचो न त मां लश्कर काहे तव्हां सां जंग कंदुसि। अहिड़ी सज़ा ॾींदोसांव जो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। हाणे वरी ॿियो दफ़ो वरी हुद ख़त खणी वियो आहे। वरी ॿिए दफ़े जवाब वठी मोटियो आहे। बीबी बल्कीस खे जो धमकी मिली त ॿिए दफ़े सुलेमान नबीअ ॾे पाण रवानो थी मुलाक़ात लाइ हज़रत सुलेमान वटि पहुती आहे। अल्लाह ताला जो क़ुरान ॿुधंदा हलो। अल्लाह जे नबी सुलेमान जी कचहरी लॻी पई आहे।
बल्कि सपरिया हलदी पई अचे महीने जो पंधु करे आई आ पंहिंजे मुल्क में तख्त रखी आई आ 7 कोटन में बंद करे आई आ को कुल्फन किलन में बंद करे आई आ हाणे जमल सुलेमान अलैहिस्सलाम जे साम्हूं ओ हिय जलसे जे छेड़े जेतिरे मुफासले ते आई आ खुदा जे नबी खे ख्याल थियो आ चवे तो अय्युकुम यातीनी अर्शहा क़ब्ल अन यातूनी मुस्लिमीन वाह मुंहिंजा मौला तुंहिंजे क़ुरान तां कुर्बान वञा सुलेमान नबी तो फरमाए आहे को कचहरीअ में अय्युकुम केरु आहे तव्हां मां यातीनी अर्शहा इहा साम्हूं बल्कीस अचे थी मां वटि पहुचे इन जे पहुचण खां अॻु में तख़्त खणी अचो पंधु घणो आहे थका हो हाणे दुआ घुरो ॻाल्हायो न को क़ुरान मुंहं ते घुमेव पंधु घणो आहे वञे त महीनो मोटे त ॿियो महीनो 2 महीननि जो पंधु आहे पर चवे थो अय्युकुम यातीनी अर्शहा बल्कि सया अचे थी इन जे अचण खां अॻु में तख़्त खणी अचे आहे को कुरान तो चवे क़ाल इफ़रीतुम मिनल जिन्न अना आतीक बिही क़ब्ल अन तक़ूम मिन मक़ामिक व इन्नी अलैहि लक़वियुन अमीन हिकिड़ो जिन्नु थी बीठो आहे जिन्न ओ जिन्न थो चवे ओ सुलेमान नबी मांखे मोकल ॾे मां वञां थो तख़्त खे खणी थो अचां पियो पर मोहलत ॾे टाइम लॻंदो केतिरो टाइम लॻंदो हितां वेंदुसि तख़्त खणंदुसि वरी तख़्त खे खणी हेॾे रवानो थींदुसि ओ अल्लाह जा नबी बल्कि सतो वटि अचे हुन लाइ मानी ठाराए हुनखे मानी खाराए हुन सां कचहरी कर अञा तव्हांजी कचहरी हलंदी पई कलाक ॾेढ में तख़्त खणी ईंदुसि सही वॾी ॻाल्हि आहे वॾी ॻाल्हि आहे या न आहे ॾाढे ॻाल्हि वॾी ॻाल्हि आहे या न आहे मञे महीने जो पंधु वरी मोटे ॿिए महीने जो पंधु ऐं तख़्त हिन मारनि खां सभिनि खां वॾो हे मथे निहारियो केॾियूं वॾियूं मारियूं आहिनि इन खां वॾो हुन छेड़े जेतिरे मारीअ जेतिरो हेॾो तख़्त आहे इहो हिकिड़ो जिन्न कीअं खणे पर सुलेमान नबी थो चवे न देर आहे या बल्कीस अचे थी ये 50 गज़ हन 50 गज़ पंधु करे पहुचे तख़्त अॻे अचे वाह वाह चओ सुभान अल्लाह जमल सुलेमान अलैहिस्सलाम जिन्न खे चयो त तूं न तूं देर थो करे त हिकिड़ो शख़्स थी बीठो वक़ाल अल्लज़ी क़ुरान वक़ाल अल्लज़ी इंदहु इल्मुम मिनल किताब अना आतीक बिही क़ब्ल अन यरतद्द इलैक तरफुका फलम्मा रआहु मुस्तक़िर्रन इंदहु सुलेमान अलैहिस्सलाम जो सौट आहे जंहिंजो नालो आसिफ बिन बरखी आहे सुलेमान अलैहिस्सलाम जो उम्मती आहे हुनखे सुलेमानी इल्म हो क़ुरान थो चवे उहो थी बीठो आहे चवे थो सुलेमान मां थो आणियां केतिरे टाइम में आणींदे चवे थो क़ब्ल अन यरतद्द इलैक तरफुका ओ नबी तूं अख बि कोन छिंभदे त अख छिंभ खां तख़्त अॻे तो वटि पियो हूंदो हे अल्लाह जो क़ुरान आहे क़ब्ल अन यरतद्द इलैक तरफुका अख छिंभ में भी न अख छिंभ खां भी अॻे अख त छिंभे ॾेखार ओ मुंहिंजा प्यारा तो क़ुरान थो चवे फलम्मा रआहु मुस्तक़िर्रन इंदहु उतो गायब बि कोन थियो वयो बि कोन बाह बि कान ड्रिघे रही बीठो नबीअ जे आॾो आहे अञा जो ॾिसनि त तख़्त सुलेमान जे आॾो पियो तख़्त पहुची वियो बीबी बल्कीस आई सुलेमान अलैहिस्सलाम सां मिली सुलेमान तो चए तख़्त सुञाणे थी ॾिसी ॾिसी दिल में सोचई त महीने जे पंध ते छॾे आई आहे को खणे त वरी ॿियो महीनो लॻे ऐं हेॾी बला खजंदी बि कान मूं वारो नाहे बलक मूं वारे जहिड़ो आहे छा चई मूं वारे निंड त कान्हे छा चए त मूं वारे
जहिड़ो आ सुलेमान नबी तो फरमाए तो वारे जहिड़ो नाहे बलक तो वारो खुद मुंहिंजो उम्मती खणी आयो आ। ओ पाटह जा मुसलमान हाणे तू मूंखे ॿुधाए त सुलेमान जो शान वॾो या मुहम्मद करीम जो शान वॾो? मां अध में ॻाल्हि कयां था नारे तकबीर हाणे तूं हणो नारा मां बस करे वेठो हणो नारा हणो कंहिं महल मौके खे ॾिसो न बा। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ सुलेमान नबीअ जो इल्मु मथे या मुहम्मद नबीअ जो इल्मु मथे? टी ॻाल्हि सुलेमान नबीअ जो उम्मती मथे या मुंहिंजे मुहम्मद करीम जो बचड़ो मथे? हाँ जेकॾहिं सुलेमानी उम्मती सुलेमानी इल्म रखण वारो 2 महीननि जे पंध तां तख़्त आणे सघे थो या वलीअ जी करामत आ त ख़ुदा जो कसम आ अब्दुल कादिर जीलानी बि ॿुॾो ॿेड़ो कढी सघे थो। औलिया अल्लाह जी करामत साबित थी क़ुरान मां। अब कुरान में साबित आ न सही। आसिफ बिन बरखिया नबी ना है बल्कि नबी जो उम्मती आ। अरे जे सुलेमान नबी जे उम्मती में ताकत आ तो मुहम्मद करीम जे उम्मती में भी ताकत है। माई सद पई करे मुल्क तेरा बगदाद है आवन कम शिताब है या अब्दुल कादिर जीलानी या गौसल आजम जीलानी। हसन हुसैन दा पोतराई विच हजूर खड़ोताई ऐब मुरीदा धोताई या अब्दुल कादिर जीलानी या गौसल आजम जीलानी। ओ अदा जे करे तोखे हवालो खपई किताब जी ॻाल्हि खपई त मुखां न पुछजां अशरफ अली थानवी थो लिखे पीरान पीर दुआ घुरी ख़ुदा ताला ॿुॾा ॿेड़ा तारे छॾिया। कुरान में औलिया अल्लाह जी करामतूं साबित आहिनि। तू छा छा चवंदे हिकिड़ी गौसल आज़म जीलानी जी तोखे करामत ॿुधायां तू गौसल आज़म जो मुरीद आ तो जो ईमान ताज़ो थी वञे त अल्लाह जे वलियनि खे ख़ुदा करामत ॾींदो आ। थका त न आहियो ॿुधंदो चवो मुंहिंजी हबीब ते बुलंद आवाज़ सां दुरूद पढ़ंदो हलिया। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। प्यारा दोस्तो अज़ीज़ो उन ज़माने जी ॻाल्हि आ जॾहिं हिंदुस्तान जे लाहौर शहर में राजा रंजीत सिंह हिकिड़ो सिख थी गुज़रियो आ उन जी हुकूमत आ। कहिड़ो राजा? रंजीत सिंह सिखनि जो चङो माण्हू वॾो बादशाह हो हिंदू हो। उन जे हुकूमत जे दौर में तकरीबन अॼु खां पौणा 200 साल अॻु जी ॻाल्हि आहे। तारीख़ हिंद में हो किताब में वाक़ियो लिखियो पियो आहे मां ॾेखारण लाइ तयारु आहियां। उन में अचे थो त लाहौर जो शहर अॼुकल्ह वॾो आहे उन ज़माने में एॾो वॾो कोन हो नंढड़ो ॻोठ हो। उन में हिकिड़े पासे सिख जो घर आहे ॿिए पासे मुस्लमान जो घर आहे। पाड़े में घर थींदा सिख शादी कई कुआर घर वठी आयो मुसलमान जी नज़र पई मुसलमान जी नियत ख़राब थी पई आहे त सिखणी खणा। अल्लाह सभु कंहिंजी इज़त रखे चवामी। पाड़े में काफ़र हुजे न त उन सां ख़यानत न कबी। असांजी शरीयत पाक शरीयत आहे। मुसलमान ताड़ में आ पर मौक़ो न पियो मिले। सतावड़े ते हिकिड़े दफ़े उन सिख पंहिंजी ज़ाल खे वरितो माटनि ॾे वठियो पियो वञे। सतावड़ो सम्झो था छा हूंदो आहे? परिणिया हो कि न वांढा हो? जे परिणिया हो त मुबारक वांढनि जो भला हुआ ही आहे। आमीन। अब हाओ न सही वांढनि जो भला हुआ ही। सतावड़ो चइबो आहे शादीअ खां पोइ सते ॾिहाड़े कुआर वठी वञबी आहे माइट इहे न बा।
सिख वेचारे पैदल गरीब हो ज़ाल के पैदल वठी हाणे माइटे पियो वञे झंग मां मुसलमान के खबर पई हिन छा कयो घोड़ो तैयार करे तलवार खणी हिन जे पुठियां लॻो झंग में वञी पहुतो हिक ॿिए खे सुञाणंदा हा पाड़े जी ॻाल्हि मुसलमान जे दिल में ख़यानत आ सिख वेचारो मिड़ई ख़ैर मुसलमान तो चए सरदार जी काॾे थो वञे जे साहुरे थो वञा ज़ाल खे सतावड़े ते वठियो जे यार मुंहिंजो घोड़ो भला तव्हां के जा चढ़िया वञो हुनखे पेट में सूर हो न सिख चयो बाबा ॻाल्हि ॿुध मां तुंहिंजे घोड़े ते चढ़ा ज़ाल खे बि चाढ़िया तूं पंध हले ठहे ॻाल्हि कान थी कि मां बि एॾे थो हलां जाॾे तव्हां था हलो गॾिया था हलो मिड़ई खयो राति तोसां घर वारी गॾा घोड़े ते चढ़ो सिख चयो ईअं कोन थींदो तूं घोड़े ते चढ़ बाक़ी हिकिड़ो कमु मूं वारी घर वारीअ खे सुवारो करायूं हल बघड़ खे चयो ॿकिरियूं चारींदे के त छेला बि छोड़े ॾियो हाओ न साईं मुसलमान त घुरी आ शइ पे कि हाओ बस बिल्कुल तूं भला पंध तो हले तो वारी घर वारी खे घोड़े ते चाढ़ियूं थो हलां पियो हिन जो तकड़ी हाओ कई न त सिख तो चे मां ज़ामिन वठंदोसां ज़ामिन ॾे असां मुसलमान देर कोन कंदा हूं चे क़ुरान जो कसम हाओ न साईं अल्लाह शरह असांखे क़ुरान जी शरह सॼे चओ आमीन सिख तो चवे ज़ामिन ॾे मुसलमान तो चे झंग में को ज़ामिन कोन्हे सिख तो चे हाओ ज़ामिन ॾे ॿियो को बि कोन्हे को तव्हां मुसलमाननि जो वॾो पीर दस्तगीर आ उन जनाब दस्तगीर जो हथ ॾे ज़मानत ॾे त मां सां ख़यानत त कोन कंदे पीरान पीर जी ज़मानत ॾे मुसलमान जो को 10 कुरान खणे देरी कान कई हे वठ पीरान पीर जो हथ वठी ज़मानत सां वाइदो थो करे त तुंहिंजे मुंहिंजे विच ते अब्दुल कादिर जीलानी ज़ामिना मां ख़यानत कोन कंदुसि उन सिख घर वारी घोड़े ते चाढ़ी आहे मुसलमान माईअ खे खयो थो वञे आस्ते आस्ते ॻाल्हियूं कंदा पिया वञनि हलंदे 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 जंहिंमहिल घाटो झंग आयो आहे मुसलमान आस्ते आस्ते तलवार कढी आहे उन सिख जे कंध में वहाए कढी आहे हिक धक सां खदी मुठी हली वई थॾे ते मरी पियो आ घोड़े खे ड्रोड़ाई माई खे जे ख़बरदार जीअं तुंहिंजे मुड़स जो हाल थियो आ तुंहिंजो बि ईअं थींदो माई ख़ामोश आ हे घोड़ो ड्रोड़ाईंदो पियो वञे पर कामल कामल हलंदे हलंदे माई पोइते पई निहारे माई छा पई करे मुसलमान तो चे पोइते छो थी निहारे माई थी चवे पोइते इन जे करे थी निहारियां त मुंहिंजो ज़ामिन अहिड़ो आ जो देर कोन कंदो आ अॼु ज़ामिन छो देर कई आ असांजो अहिड़ो ज़ामिन आजो ज़ामिन देर त कंदो ई कोन्हे को अॼु मुंहिंजे लाइ देर छो कई अथई ख़ुदा जो कसम आहे माई इहे लफ़्ज़ चया आहिनि हिकिड़ो शख़्स परदे सां नीरे घोड़े ते सुवार आहे मुंहिंजे मथां परदो आहे अॻे पासे फिरी आयो आहे चवे थो ओ मुसलमान ख़बरदार थी मां बगदाद मां हलियो आहियां तो ख़यानत कई आहे ज़मानत में हाणे उन जाइ ते हल जाइ ते सिख मारियो थी सिख खे जीअरो करणो आहे तो खे सज़ा ॾियणी आहे वाह पीरान पीर दस्तगीर तुंहिंजे करामत कुर्बान वञा मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो मुसलमान भाइरो हज़रत अब्दुल कादिर जीलानी जे हक़ लबदी डिॼियो आहे पोइते मोटियो आहे उन लाश जे मथां अची बीठो आहे अब्दुल कादिर जीलानी हेठि लथो आहे अल्लाह जे वलीअ छा कयो आहे हुन जे मुंडीअ खे धड़ सां मिलायो आहे धड़ सां मिलाए चवनि था कुम बिइज़्निल्लाह उथी खड़ो थी अल्लाह जे इज़्न सां ओ सिख त जेरो त थियो आहे पर जेरे थियण सां चवे पियो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा ॿुधंदो पीरान पीर जी ॻाल्हि हिन में सभु कुझु अथव
अञा जे कॾहिं ॿुधणो अथव त उमरकोट में जलसो थियो हो फ़क़ीर जो, मुंहिंजा अदा शिया ऐं वहाबी गॾिजी आया हा। 20 सुवाल कया हूं। अल्लाह जे फज़ल सां शिया वहाबी पाण में कोन ठहंदा आहिनि, पर मुंहिंजे मुखालफ़त में ॿई वॾा भाउर नंढा भाउर गॾिजी विया। उहा तकरीरा 20 सुवालनि जा जवाब ॾिना, मान मैदान छॾे भॼी अॼु बि कोन था अचनि पिया। हाणे ताज़ो मुंहिंजा प्यारा दोस्त हो लाड़काणे वारो खालू खटरी, समझो था न बा? लाड़काणे वारनि चयो तस नालो ॿियो तस, मुंहिंजो कहिड़ो? चई नालो हिन जो ख़ालिद न आहे, हिन जो नालो आहे ख़ारिज। छा आहे नालो आहे बा? ख़ारिज। ख़ालिद महमूद न, ख़ारिज मज़मूम। इहो लाड़काणे वारा खे कंहिं रखियो अथसि बा? तव्हां बि यादि कजो, पचाइजो। छा आहे नालो? ख़ारिज मज़मूम। मुंहिंजा अदा मोरे में आयो हो, बकवास करे वियो हो। हफ़्ते 15 ॾींहंनि खां पोइ फ़क़ीर खे घुरो 3 कलाक मूं तक़ीर कई जेका मौजूद आहे, वठी भॻा डीसीअ ॾे। हूअं चवंदा आहिनि त ग़ैरुल्लाह खां मदद न वठबी आहे, पर दॿ जो पिया चवनि पिया अल मदद डीसी, अल मदद एसपी। खुदा विसरियो, रसूल विसरियो, शिरक में काहे पिया मदद डीसी को वठनि पिया। हीअ तमामु हिकिड़ी मुनाज़राना तक़ीर आहे, 3 कलाक जी आहे। ॿियूं बि मुंहिंजा प्यारा दोस्त मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते मौजूद आहिनि। हे मुंहिंजा किताब आहिनि, सैफ़े यज़दानी, सैफ़े सिकंदरी। इन खां अलावा हे निमाज़ जे मौज़ूअ ते किताब आहे त निमाज़ कीअं पढ़बी आहे। इन खां अलावा ही रिसालो आहे अल हुदा, असांजे रिसालो मदरसे मां निकिरंदो आहे। तंहिंखां सवाइ ही हज़रत पीर सईं रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी मकतूबा शरीफ आहे। खुदा जे वली हक़ीक़त मारफत शरीयत तरीक़त ते किताब लिखियो आहे। मुंहिंजे शागिर्द ऐं मुंहिंजे भाउ सिंधी ज़ुबान में तर्जुमो कयो आहे। हे सभु मवाद हिते मौजूद आहे। दुआ घुरंदासीं, सभु शयूं हिते अथव। ख़रीद कयो, पंहिंजो ईमान ताज़ो कयो। अल्लाह शई तव्हांजा असांजा बाडर वारनि जा बेड़ा पार फरमाए छॾींदो। वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। या अल्लाह असां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमा। या अल्लाह बे औलादन के साल औलाद अता फरमा। या अल्लाह कर्ज़दारनि जा